सोचना खबर है जंगल में अवां शेयर कई पिया गोठ छुट डोल में कार इल्ज़ाम हेठ नौजवान नारी क़तल थी है। जवाबदार अर्ज़ मोहम्मद बंगलानी 25 सालन की ज़ाल ईशा के गोली हणी क़तल करे छड़ियो है। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, केस दाख़िल न थी सघियो है। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कई पिया अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। जंगल में गोठ छुटो डोल में कार इल्ज़ाम हेठ नौजवान नारी के क़तल किया वियो है। जवाबदार अर्ज़ मोहम्मद बंगलानी 25 सालन की ज़ाल ईशा के गोली हणी क़तल करे छड़ियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो है, केस दाख़िल न थी सघियो है। जंगल मावा के खबर ॾियूं पिया गोठ छुटो डोल में कार इल्ज़ाम हेठ नौजवान नारी के क़तल किया वियो है। तफ़सील मालूम कंदासीं जंगल मावासी जे रिपोर्टर सुहेल अहमद बंगलानी का। जी सुहेल, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, जंगल भरसा बी सेक्शन थाने ठुल जे हद गोठ छुटो डोल में मोहम्मद अली 25 साला नौजवान ज़ाल आयशा के दीन मोहम्मद बंगलानी सां कारें जो इल्ज़ाम हणी गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस बरवक़्त कार्रवाई करे नारी जे क़तल में मुलविस सौरे अर्ज़ मोहम्मद बंगलानी के पिस्टल समेत गिरफ्तार करे वरितो आहे। नारी जे लाश के पंहिंजी तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ तालका अस्पताल ठुल मुंतकिल कयो आहे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण।